टंडो मोहम्मद खान में जश्न आज़ादी के हवाले से हक सच हाउस टंडो मोहम्मद खान का हक सच फलाही तंजीम के चेयरमैन पीर साकिब सज्जाद सईद जान सरहदी ऐं मेंबर ज़िले काउंसिल पीर आकिब सज्जाद सईद जान सरहदी की क़यादत में एक वॾी रैली कढी वई। रैली में हज़ारे माण्हुनि शिरकत करे सचे पाकिस्तानी हुअण जो सबूत ॾिनो। रैली के ख़िताब कंदे पीर साकिब सज्जाद जान सरहदी चयो त आज़ादी अल्लाह पाक जे तरफ़ां हिक वॾी नेमत आहे। आज़ादी की अहमियत पुछणी आहे त कश्मीर ऐं फ़लस्तीन के मुसलमाननि खां पुछो। अॻवाननि वधीक चयो त असीं पाकिस्तान की फ़ौज के ख़िराज तहसीन पेश करियूं था। यकीन था ॾियारियूं त सॼी क़ौम पंहिंजी फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए गॾु बीठल आहे। कुछ शिरपसंद अनासिर पाक फ़ौज ख़िलाफ़ मुनफ़ी प्रोपेगंडा करे रहिया आहिनि ऐं सोशल मीडिया ते पाक फ़ौज ख़िलाफ़ ज़हर उगाड़े रहिया आहिनि। पाकिस्तानी क़ौम कॾहिं बि सदन अहिड़ियूं साज़िशूं कामयाब थियण न ॾींदी। अॻवाननि वधीक चयो त इहा पाकिस्तानी फ़ौज ई आहे जंहिंजे करे असीं पंहिंजनि घरनि में महफ़ूज़ आहियूं ऐं सुकून जी निंड सुम्हूं पिया। रैली प्रेस क्लब टंडो मोहम्मद खान पहुची इख़्तिताम पज़ीर थी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।